दोस्तों, मरकजी चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद योम तासियस पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जे पिंडाल में हींअर पहुची चुका हैं, जिन जो भरपूर नमूने से इस्तकबाल किया पियो वञे। ही लाइव मंजर तव्हां ॾिसी रहिया आहियो भिटशा तां, जिते पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जो 6हों योम तासियस जेको सो मल्हायो पियो वञे, जंहिंमें चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद सिराई न्याज़ हुसैन खासकेली जिन पहुची चुका हैं, उन्हनि सां गॾु सुप्रीम काउंसिल जा मेंबर ऐं मरकज़ी उहिदेदारान ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके आहिनि अॻुवान, उहे बि हिन वक़्तु जेके आहिनि पहुची चुका आहिनि। चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद सिराई न्याज़ हुसैन खासकेली जिन जो भरपूर इस्तकबाल कियो पियो वञे पिंडाल में पहुचण ताईं। दोस्तों, ही मनाज़िर तव्हां ॾिसी रहिया आहियो भिटशा तां। हिन वक़्तु असीं भिटशा तां लाइव आहियूं, जिते पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जो 6हों योम तासियस मल्हायो पियो वञे, जंहिंमें पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जे उहिदेदारनि, मेंबरनि, वर्करनि समेत बिरादरी जे मोअज़िज़ीन जो वॾो अंग जेको आहिनि सो शामिल आहे। हिन वक़्तु पिंडाल जेको आहिनि सो मुकमल तौर भरिजी चुको आहे। चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद सिराई न्याज़ हुसैन खासकेली साहब पंहिंजे मरकज़ी उहिदेदारनि, सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सदरनि समेत हिन वक़्तु भिटशा पिंडाल में पहुची चुका आहिनि, जिते संदन भरपूर इस्तकबाल कियो वियो। हिन वक़्तु जेके आहिनि चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद सिराई न्याज़ हुसैन खासकेली साहब जिन हिन वक़्तु योम तासियस जे पिंडाल में पहुची चुका आहिनि। पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जो 6हों योम तासियस जेको हिन वक़्तु भिटशा ते मल्हायो पियो वञे। चेयरमैन पाकिस्तान खासकेली इत्तेहाद सिराई न्याज़ हुसैन खासकेली साहब जिन सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि, उहिदेदारनि, वर्करनि समेत हिन वक़्तु जेके आहिनि से पिंडाल में पहुची चुका आहिनि। साणनि गॾु मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा सदर पिण जेके आहिनि से मौजूदु आहिनि। मरकज़ी कायदीन में गुज़ारिश है तमथे स्टेज पे बाबा इंद में जड़ करबला मैं मेहरबानी करे देखे न छड़े स्टेज पे सिर्फ मरकज़ी कायदीन अगर मथे स्टेज पे सिर्फ मरकज़ी कायदीन अगर देखे मथे स्टेज पे अभी इसके मथे के न छड़ो जो के मथे न छड़ो सिर्फ सिराई मंजूर साहब के मथे न छड़ो हाजी कासिम खासकेली साहब के मथे छड़ो अरे हेठा कवरेज जेके आहे सब खुदा जे वास्ते जेके ॿिया आहिनि उहे सभु कवरेज निभाए करे सिर्फ़ साहब के मथे सिर्फ़ साहब के उहे मथे कवरेज कंदा, ॿिया सभु हेठि कवरेज कंदा। सभिनी खे गुज़ारिश आहे पोयां सीटुनि ते वेही रहो। सभिनी खे गुज़ारिश आहे पोयां सीटूं ख़ाली पयूं आहिनि, उन्हनि सीटुनि ते वेहनि। तव्हांजे लाइ इहे सीटूं आहिनि। वॾे काफ़िले जी सूरत में अंदरि आया आहिनि दोस्त। महिरबानी करे सिर्फ़ साहब ते न सवाइ ॿियो स्टेज ते केर बि न हुजे, सभु हेठि महिरबानी करे लही वञो।
अली असगर ख़ासि करे गुज़ारिश आहे जेके बि असांजे पाकिस्तान ख़ासि के लिए ताज सुप्रीम काउंसिल जा मेंबर प्रोफेसर नियाज़ मोहम्मद ख़ासि के लिए साहब जिन भी हिन वक़्तु योम तासियस जे पिंडाल में मौजूद आहिनि। डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ट्रिपल खास अब्दुल हफीज खास कली साहब के वेलकम करूंगा। बड़े मोहम्मद हसन अली अकबर खास के लिए इजाज़त और पहुंचाएं के वेलकम। दस्तगीर मौलाना साहब सदर कराची मोहतरम रफीक खास के लिए क़यादत में कराची का वॾो कारकुनो हिते पहुतो आहे उनखे हलीकार चऊं था। साईं हाणे स्टेज तां लही वञो खोजी सभिनी खे लाइ महिरबानी करे उचे कमायो हाय स्टेज तां जेके सामने मसला जो कंहिंखे न ॾियणो सभु महिरबानी करे लही वञो। कवरेज जेके करणी आहे हेठां खां कवरेज कयो। सोशल मीडिया जी टीम आहे वो मेहरबानी करे सब हेठ बिठाओ।